अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मां आहियां अवांजो पंहिंजो नात ख़ान शाहनवाज़ अली भीं कादरी। अॼु असां तव्हांखे हिकु बहितरीनु शख़्सियत जे मालिक फ़क़ीरी तबियत फ़क़ीरी घराणे जी तबियत रखंदड़ असांजे बाबा साईं मरहूम बाबा वज़ीर अली भीं जे बचपन जो साथी चाचो मोहम्मद उर्स चन्ना साहब सदूजा ॻोठ अबाणे ॻोठ मौजूदु आहियूं। चाचो असां सां गॾु आहे, उनखां पुछंदासीं पंहिंजी ज़िंदगी कीअं पिया गुज़ारीनि। असां शुक्र अल्हम्दुलिल्लाह पंहिंजे कमु कारोबार में लॻा पिया आहियूं। नंढपण खां वठी कमु इहो कयूं था, अबू बि कंदो हो, ॾाॾो बि कंदो हो। जी जी उन खां पोइ असां बि इहो थोरो घणो रोज़गार पंहिंजे खे शुरू थी वियासीं, नंढड़ा बचड़ा आया, उन में बसि जेको आहे शुक्र अल्हम्दुलिल्लाह पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियासीं। जी बहरहाल ॿियो कुझु न कयो आहे हिन में, बसि पंहिंजो पेट गुज़ारणु आहे, ॿियो कुझु नथो थी सघे। हिन में महिनत वॾी आहे, क़दुरु घटि आहे। महिनत करे त कयूं था पर कुझु क़दुरु न आहे। जेॾे वञूं था तेॾे जेको आहे चवंदा बाबा तव्हां कुझु बि कंदा के मिटी मुख़्तजी आहे, हर शइ मुख़्तजी आहे, तव्हां मथे था 5 रुपया वठो। असांजी महिनत जेको ॾिसंदो पाण क़दुरु कंदो, सही पाण ख़्यालु कंदो। अहिड़े हिसाब सां घणियूं ॾुख ॾिसी पंहिंजे हिसाब सां वेठा आहियूं। बचड़ा पंहिंजा आहिनि, पंहिंजे हिसाब सां रोज़ियूं कमु करे वेठा आहियूं। इन कम खे हिन खे ॾिसी हिन कम खे छॾे आहे त हिन में बाबे फ़ाइदो न वरितो, बाबे जो कमु सही न हलियो, असां सुभाणे इहो कमु कयूं, अॻिते हली असांखे फ़ाइदो न पवंदो। किथां मिटी आणियूं, किथां भाण आणियूं, को भेण ॾिए को न ॾिए, को किथे पंहिंजा धंधा कारोबार ॿिया कनि, पंहिंजा उहे बचड़ा पंहिंजो संभालनि पिया था। मज़ा हिन पंहिंजे कमु कारोबार में न आहिनि। न को आहे हुकूमत सां हेल्प करे, न भला महिरबानी तव्हांजी, तव्हां आया हो। असांजी जेको आहे सो अल्हम्दुलिल्लाह गुज़ारिश इहा आहे ॾिसो ऐसो जेकी बाहे मोकिलियो, जंहिंखे बि ज़रूरत हूंदी उनखे इंशाअल्लाह ताला तव्हां हुन में रहंदा, असां हुन सां रहंदासीं। जी जी माशाअल्लाह। ही चाचो मोहम्मद उर्स चन्ना आहे ऐं कुंभार को कमु कंदा आहिनि। हिननि जा अबा ॾाॾा बि इहो कमु, जीअं त चाचे साईं तव्हांखे ॿुधायो त हीअ असां मिटी भाण गॾु करे कमु कंदा आहियूं कुंभार को, पर हिन दौर में क़दुरु न आहे। चाचा साईं खे पंहिंजा पुट बि चवंदा आहिनि त माना हिन कम में तव्हांजो क़दुरु कोन थो थिए त इहो कमु छॾे ॾियो। पर ॾिसो चाचो केॾी महिनत सां ही ॾिसंदा हो तव्हां, हिन में जेके ठिकर जा आहिनि, मिटीअ जा जेके थांवा आहिनि, इन्हनि में खाइण मदीने वारे साईं जी सुनत आहे ऐं इन में खाइण सां बीमारियूं दूरि थियूं थी वञनि। अहिड़ो ॾिसो तव्हां कमु कंदा चाचा वारा, पर चाचा वारनि जो क़दुरु न आहे। सरकार खे गुज़ारिश आहे त चाचे वारनि जो क़दुरु कनि ऐं जेके बि कारोबारी शख़्सियत आहिनि, जेके करियाना या दुकाननि जा ॿिया आहिनि, उन्हनि खे मां हथ ॿधी गुज़ारिश कंदुमि त स्क्रीन ते चाचा मोहम्मद उर्स चन्ना जो नंबर आहे, चाचा जे पुट साईं मोहम्मद तारिक चन्ना जो नंबर आहे, उन्हनि सां राबितो कयो। जंहिंखे बि ही दिला खपनि, मट खपनि, भांडारियूं खपनि या ॾीओ खपे, जेके दरगाहुनि ते पियल हूंदा आहिनि, कंहिंजा नाला खणी तव्हांखे दीदार करायूं था त इहो चाचा साईं सां ताउन कयो। इंशाअल्लाह चाचा बचड़नि जो महिनत सां पेट गुज़र कंदा, तव्हांखे दुआ थींदी। चाचा जी हेल्प कयो, चाचा साईं खे तव्हां आर्डर जो हिननि जो चाचा साईं तव्हांखे तयारु करे इंशाअल्लाह रियायत सां ॾींदा। भले तव्हां ॿिए हंधा पुछा कयो, उन्हनि खां बि मुनासिब क़ीमत में चाचा साईं सां स्क्रीन ते नंबर हले थो, अॼु ई राबितो कंदा ऐं हिन वीडियो खे वधि खां वधि इंसानियत नाते शेयर कंदा, जीअं जेके बि हज़रात आहिनि, कारोबारी हज़रात आहिनि, उन्हनि खे गुज़ारिश आहे त ही मोरे शहर खां वेझो ॻोठ आहे, सदूजा वेझो ॻोठ आहे, 12 किलोमीटर तव्हां परे न आहे। इंशाअल्लाह तव्हांखे हर शइ तव्हांखे आर्डर ते तयारु थी मिलंदी घर वेठे। तव्हां चाचा जो नंबर आहे, राबितो कयो। वधीक चाचा जी जेका बि कारीगरी आहे तव्हांखे ॾेखारियूं था। हा ही दिलो आहे हिकिड़ो ठाहियो आहे, वरी ॿियो नंबर ठाहियो आहे, टियों नंबर तयारु थी बसि कंदो, उनखे पोइ रंग चिट करे वरी ॿाहिरि कयो अथऊं। इहो वरी आवी जो कमु आहे, वरी पोइ आहिस्ते आहिस्ते इहो पोइ छा में पचायो, हीअ भठी लॻाई अथऊं ॿाहिरि। अच्छा हा ॿाहिरि या ॾिसो था पिया कख भाण हर शइ पई आहे, थां ॿाहिरि ठहिया पिया आहिनि, कमु सफ़ाई जो शुरू आहे ॿाहिरि। अच्छा हा बहरहाल अल्हम्दुलिल्लाह शुक्र आहे, सभु आइटम आहिनि, जेको आहे ॾिसो कयूं पिया था रोज़ी, शुक्र आहे पंहिंजो थधी असांजो पोरियो आहे, बसि कयूं पिया था। अल्हम्दुलिल्लाह न को असांखे जॻहियूं मिलियूं आहिनि, न को असांखे 5 रुपया मिलिया आहिनि, बसि न को जांच थो करे, न को पुछा गुछा थो करे,
बसि हिननि लाइ बचड़ा वेठा आहियूं बसि तव्हां विया आहियो सर्वे ऑफिस? हा विया आहियूं, 2 टे दफ़ा विया आहियूं, बसि जेको आहे चवंदा सर्वे आहिनि जेको आहे बंदि लॻा पिया आहिनि, का बि ॻाल्हि कान्हे। हिननि लाइ बचा आहिनि पढ़ाई घर सर्वे वारा आया उहे बि कोन आया आहिनि, असांजा कोन लिखी आहिनि, अच्छा राय विया आहिनि। हा हिन में हिकिड़ो घर छोकिरे मुंहिंजे जो आयो आहे, बसि जेको आहे ॿिया जेके असां 5-7 ॼणा आहियूं, असां 5-7 जो नालो न आयो आहे। अच्छा असांजा ग़रीबाणा घर आहिनि, असांजा इहे बि पिया आहिनि जेको वेठा आहियूं, त काॾे छोकिरा विया आहिनि, की काॾे हलिया विया आहिनि, घर न आहिनि ठहियल, बसि मजबूरी में वीचारा विया आहिनि निकिरी। कीअं छपरा ॾे चाचा वारा घर बि चाचा वारनि जा ईअं आहिनि, सफ़ा बचड़ा ईअं छपरनि में वेठा आहिनि। महिरबानी करे हुकूमत खे गुज़ारिश आहे त चाचे वारनि जा घर सर्वे कराए हिननि जी नियाणियुनि खे अमड़ियुनि खे पैसा जो बेनज़ीर जा तव्हांखे मिलनि था, फंड मिलनि था, ऐं महिरबानी करे हिन ग़रीबनि खे ॾींदव, हिननि जा बचड़ा तव्हांखे दुआऊं कंदा। असांखे न नौकिरी आहे, न पटे वाली आहे, न छोकिरा पढ़िया लिखिया वेठा आहिनि, का बि ॻाल्हि असांजी कान्हे, को बि तव्हां सरकारी व्यवस्था न आहे। असां त ज़मीनदार आहिनि, वॾेरा आहिनि, पर को बि असां तव्हां हिन न कंदा आहिनि। इहे रस्ता नालियूं का बि शइ न, बसि वोटनि में वोट ॾेई था छॾियूं, बसि असां ग़रीब पुछूं कोन था, असांखे कुझु मिले कोन थो, बसि ॿिया जेके आहिनि जेको जिथे अचे थो तिथे पियो कमु हले। इंशाअल्लाह तव्हां चाचे मोहम्मद उर्स जा व्यूज़ ॿुधा ऐं उन्हनि जेका हिन पोरियत जे बारे में ॻाल्हायो। हिते असांजो कारीगर आहे चाचे उर्स जो साथी मुनवर अली चना साहब, उन खां पुछंदासीं। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम। वाह ख़ैर आहे? अल्हम्दुलिल्लाह तबियत सही आहे? तबियत एहसान। बाबा कीअं कमकार हले पियो तव्हांजो? असांजो कमकार त इहो हले जो मिटीअ जो कमु आहे। अच्छा हा हिन में असली छा आहे त पूरी जेकी आहे न एवरेज नथी मिले। अच्छा हा जेको तव्हां ख़र्च कयो था उहो नथो निकिरे? उहो नथो निकिरे साईं। ठहे थो आईवीअ में मुक़रर जे निकिरे त पोइ रोज़ी आहे, जे नथो निकिरे भॼनि था की ॿाड़ा था थियनि, कचा था थियनि, उहे दुकानदार दुकानदार उहे कोन था ठहनि। हर रोज़ घणा ठाहियो था मट या? हीअ हर रोज़ तक़रीबन 40-50 ठही थो वञे। अच्छा हा ओतिरो क़दुरु थिए थो भला? न क़दुरु कोन्हे को साईं। हुकूमत खे छा चवंदा? हुकूमत खे इहा त महिरबानी करे असांजी जेको आहे मदद करे। अच्छा हा हाणे असांखे पोयों नसुल चए थो त हीअ बंदि कयो। अच्छा हीअ असांजा वॾा अबा ॾाॾा जेको आहे हीअ कारोबार करे विया, असां सिखियासीं उन्हनि वटि। हाणे नओं नसुल जेको छो आहे न चए थो हिन में कुझु ई कोन्हे को। सही थो चए न, तव्हांजो क़दुरु कोन थो थिए, तव्हां हेॾी महिनत था कयो, हीअ कारीगरी का सवली ॻाल्हि न आहे। साईं, मिटी परे खां खणी था अचूं, हिन महिल अॻे मिलंदी मुख़्त जी, हाणे पैसनि जी मिटी मिले। अच्छा भाण बि पैसनि जे, ॿूरो बि पैसनि जे, हर शइ पैसा थी विया। उन जे हिसाब किताब में असांखे जेको आहे एवरेज कोन थी मिले। माशाअल्लाह तव्हां जेतिरी महिनत कयो था न ओतिरो क़दुरु न आहे। वाक़ई मां ॾिठुमि पे चाचा खे ठाहींदे, तव्हां ॾिसो पिया कीअं ठाहिनि पिया, पर ओतिरो क़दुरु न आहे। हुकूमत खे गुज़ारिश आहे या जेके सरहंदी वारा आहिनि हीअ वीडियो मुंहिंजो ॾिसनि था, उन्हनि खे गुज़ारिश आहे त हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कंदा, जेका सिंध गवर्नमेंट आहे उन्हनि ताईं आवाज़ु पुॼे। चाचा साईं आहिनि, इन्हनि जी मदद ते ॿी मदद नथा कयो, चाचा साईं वारनि सां ताउन कयो। जेके बि कारोबारी हज़रात आहिनि, करियाना शॉप आहिनि या ॿिया दुकान आहिनि, चाचा साईं जो नंबर हले थो स्क्रीन ते, उन्हनि सां राब्तो कयो। मोरे खां 12 किलोमीटर आहे सदूजा ॻोठ, असांजो अबाणो ॻोठ आहे, ऐं तव्हां आर्डर ॾेई करे घर वेठे तव्हांखे सामान मिलंदो, हर शइ इनशाअल्लाह बारियाइज़ मिलंदो। वधि खां वधि हिन वीडियो खे शेयर कंदा। ॿियो छा हुकूमत सां साईं असां हुकूमत खे इहो त असांखे अबनि ॾाॾनि इहा कारोबार, हाणे पोयों नसुल जेको आहे महिरबानी करे उन्हनि जे लाइ कोई हुकूमत खे मदद करे असांखे। नंढड़ा बचड़ा आहिनि, नथी पुरा थिए, का नंढी नौकिरी काजनि, पटे वाली बेलदारी जनि, जेके पंहिंजो गुज़ारो कनि। तव्हांजो औलाद घणो आहे? असांखे 2 पुट आहिनि साईं। कोन थी जेको आहे हिन थां में असांजी कयूं था न, कुझु बि कोन थो बचे। अच्छा हा ॿियो वरी ईअं बि आहे, हाणे हुकूमत जेके जायूं ॾिनियूं चङनि खे मिलियूं, ग़रीबनि खे मिलियूं कोन्हनि खे। अच्छा उहे जेके चङा चङा सरंदड़ माण्हू आहे न उन्हनि खे मिलियूं। अच्छा बाक़ी हे जेके अचनि पिया सर्वे करण वारा ग़रीब ॾे ॾिसनि ई कोन पिया। तव्हांजो सर्वे कोन कयो? न न असां ॾे ॾिठुनि ई कोन को, के कुंभर आहिनि, कहिड़ो कारोबार कनि था, न को बनी न को छा। अच्छा जॻह वॻह जॻह सादियूं जॻहूं किरी पियूं बरसातियुनि में, के कीअं छूं, मदद कान थी तव्हांजी? कुझु बि कोन कुझु साईं। अच्छा हा नंढड़ा बचड़ा जेको आहे नियाणियूं परेशान थियूं। असली मुंहिंजो ॻोठु दरबेलो आहे, ॻोठु सभु बबड़ो करे छॾींदा आहिनि। अच्छा मां हुतां जो आहियां दरबेले जो, उते कोन पई मज़ूरी थिए, हिते भाउ वटि मां आयो आहियां। हीअ मुंहिंजो मिटु आहे, रतु आहे। अच्छा हा ईअं कोन्हे को, रतु आहे मुंहिंजी।
हाणे मूंखे चार तूं ॿिए पासे काॾे न वञ तूं मूं वटि अच पाणी करे सभु बबड़े जे ॻोठ जी जेका तावन कराए जेका दरबेलो दरबेले खां ॿाहिरि आहे सभु बबड़े जो ॻोठ करे छॾिबो आहे। या जेके बि हीउ वीडियो ॾिसनि था असांजा भाइर या न्याणियूं सभिनी खे हथ ॿधी अर्ज़ु आहे त चाचा साईं जा तव्हां व्यूज़ ॿुधा ॾिसो पंहिंजे बचनि जे लाइ कीअं ई पोरियो करे थो गर्मी में ॾिसो न कहिड़ी हालत चाचा जी लॻी पई आहे। हीअं अॼुकल्ह जो को नौजवान कंदो कहिड़ो बि इदारो सरकारी हुजे उन्हनि खे गुज़ारिश आहे त तव्हां ॿियो कुझु कोन था करे सघो साहिब हज़रात खे गुज़ारिश आहे चाचा जे लाइ हीअ पोस्ट शेयर कयो आवाज़ु उथारियो जीअं चाचे जो घर सर्वे थी वञे ऐं चाचा जे जेको औलाद आहे उन्हनि खे नौकिरी मिले ऐं चाचा जो क़दुरु थिए। पंहिंजे बचनि जे पेट गुज़र जे लाइ ॾिसो केॾी महिनत कनि था पर उन्हनि जो क़दुरु न आहे न। ॾिसो केॾी गर्मी आहे तपश उस ते मां हिन वक़्तु ॾिसो वेठो आहियां ऐं चाचे खे सलाम आहे पंहिंजे बचनि जे पेट गुज़र जे लाइ पर चाचे वारनि जो अफ़सोस इहो आहे जो क़दुरु न रहियो आहे। हीउ कमु स्टार्ट कयो हाणे भठीअ जो कमु आहे सथूं था पिया आवीअ जो कमु आहे बसि तयारु पता कयूं रब जे हुकुम सां बसि रब पाणे तयारु कंदो हिनखे असांखे बि का बि ख़बर न आहे त छा थींदो न थींदो पोइ रब साईं खाराईंदो त गंज थी वेंदो। घणनि मिंटनि में पची था वञनि हे साईं 3 ॾींहंनि में बाबा अच्छा हे 3 ॾींहं लॻंदा हिनखे बरंदा ॾींदव हा हिकिड़े पासे परियां ॾींदा आहियूं अच्छा हिकिड़े पासे बसि बसिया ॾींदासीं तीली ॾेई छॾींदासीं पोइ सभु ॻाल्हि अलाह जे समय आहे बरंदी बि पाणे पचंदी बि पाणे ठरंदी बि पाणे बसि जेको आहे असां 3 ॾींहंनि खां पोइ वरी कढंदासीं अच्छा माना हुन जा कढंदासीं पोइ हाणे जेको अलाह साईं करे सॼी थिए भॼी थिए बकल निकिरे बाड़ी निकिरे सॼी निकिरे उहो अलाह जे हुकुम सां आहे बसि पोइ असांजो नसीब